गली सज गई, शहर शहर सज गया। हाँ गली गली सज गई, शहर शहर सज गया। आए नबी प्यारे नबी, मेरा भी घर सज गया। मीरपुर माथेलो जे शहर जो रौनकूं रबीउल अव्वल जो चंड नज़र अचण सां ॿीणियूं थी वियूं आहिनि ऐं आशिकान रसूल पारां घरनि ते झंडा ऐं बतियूं लॻाए पंहिंजनि घरनि खे जरकायो वियो आहे। दावत इस्लामी जी मदनी मरकज़, फैज़ान मदनी मस्जिद, गिल कॉलोनी ऐं खंबड़ा पाड़े जे हुसन खे 4 चंड लॻी विया आहिनि। पहिरें रबीउल अव्वल ते मस्जिद खे सजायो वियो ऐं 12 तारीख़ ते शानदार रैली जो पिणु एहतमाम कयो वियो आहे, जंहिंमें हर साल जीअं हेल बि मिड़नी रसूल जे आशिकनि खे भरपूर शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। मीरपुर माथेलो शहर मां जेका शानदार रैली निकिरंदी आहे, अहिड़ी शायदि ई कंहिं शहर मां निकिरंदी हुजे। मीरपुर माथेलो में हथरादू महांगाई जो जिन आगी बोतल खां आज़ादु थी चुको आहे, पर हेल आम माण्हू जिते वधियल महांगाई खां परेशान आहे, उते ई रबीउल अव्वल जो चंड नज़र अचणु शर्त चांवर गेह वग़ैरह जो अघु चोट चढ़ी विया आहिनि। आला अख़्तियारनि अघु जीअं हेल बि मिठी माठ कयूं वेठल आहिनि, पर नबी जी विलादत जे महीने में जिते उम्मत खे जश्न मल्हाइणु घुरिजे, उते मीरपुर माथेले जो वापारी तबिको महांगाई करण में पूरा आहिनि ऐं आम आवाम मिलाद जे जश्न जी तयारी में मसरूफ़ आहे। छा आला अख़्तियारियूं वाक़ई अमल कराए जाइज़ अघ ते आम वाहिपे जूं शयूं विकिरो कराईंदा, या अघु जीअं हेल बि इहा वेदन मीरपुर माथेलो वारनि सां बरक़रार रहंदी? उमर कोराई, मीरपुर माथेलो।